चवंदा आहिनि गंजे खे न जूंजी न लीक जी ये साबुल मुंहिंजी उमिरि आहे लोण जी तुहारो पुटु सुबुह सवेर निकितो आहे हिनमहिल ताईं अलाए किथे आहे चाहूं तो करे मोर ॼण खाटी कई अथई माल खे गाह ॾिनो थी न कहिड़ो थकिजी पए जो वहलूर तो वञे ओहो थी वियो शुरू भंडण परिधी इहो सॼो भंडण तुहारे भाउ मवालीअ करे थो थिए भंग पीअण लाइ टाइम मिलेसि थो मवालियुनि सां कचहरी करण लाइ टाइम मिलेसि थो माल जे कमकार लाइ टाइम कोन थो मिलेसि हिकिड़ी टारी आहे उहा बि अलाह खां पिनी वती आहे उन सां बि हिनजी रीस कमाए कोन थो मैं खाने दे छो थो वञे जेकॾहिं घर में वेठो आहे त सॼो ॾींहुं घर में छो वेठो आहे धक जले भोलड़ो खटियो खाए फ़क़ीर लोड़े वीचारो लधो हिन जो पुटु वेही खाए हाणे बस कयो मुंहिंजा पीउ मां तव्हांजो झेड़ो ॿुधी ॿुधी मुंहिंजे मथे में सूर पइजी वियो आहे हिन जे मेढ़नि जे करे ई त मोलण मैं खाने ते थो सुम्हे अंधी जहिड़ी सावरे तहिड़ी पेके हिते बि सुतो पियो आहे मैखाने ते बि सुतो पियो आहे अम्मा सेर आहे त बाबो सवा सेर आहे सॼो ॾींहुं घर में टिको थो हले मां त माइटनि जो अलाए कहिड़ो ॾोह कयो जिन गाह पीरे सां मूंखे परणायो हिन घर में कहिड़ी दुखी आई मिहुन जी मालिकाणी थी सॾिजी साबुल खे त सुर्की बि नसीब कोन थी थिए सॼो खीर वञी होटल ते थो ॾेई अचे तव्हां पाण में झेड़ो न कयो मोलण मुंहिंजो भाउ आहे हुन जे पारां मां थी वञी गाह करे अचां